देखो तो साईं करूं तमाम वो सब्र अल्लाह का है मुझी न्याणी भी तो तुझी न्याणी है बिल्कुल अदा तमाम न्याणी भैया क्या ओए पक्का दे तो जदे मां पांजी न्याणी चाचे या मामे जी उन्हें साथी में शरीक जरूर थी जाने दो ओके ये ऐसा मत कुछ भी ऐसा है इन्हें तो कुछ नहीं है उनके पादे को कभी के सुनाने लाए चंद घड़ी हुई काफी चाचू कासम बड़ो खुश नजर हाँ पुत्र सलीमा अज मुझे वही खुशी जो मिली आहे मुझे पंहिंजो भाउ जो मिलियो आहे तव्हांजो भाउ किथे आहे तव्हांजो भाउ ई सही जो भाउ जेकॾहिं ही तव्हांजो भाउ आहे त पोइ मां बि तव्हांजो पुटु हा बाबा हा तूं बि मुंहिंजो पुटु आहे ऐं अदा जानिब जी न्याणी मुंहिंजी धीउ आहे ठीकु आहे पोइ चाचो यूसुफ अचे त इन ख़ुशीअ जे मौक़े ते मिठाई था घुरायूं ठीकु आहे चांहि न पीअंदासीं पहिरियां असां मिठाई खाईंदासीं पोइ चांहि पीअंदासीं छो चाचा अॼु तव्हांजी न्याणी जो इम्तिहान जो नतीजो अचणो आहे न ऐं मिठाई बि वठी आहे अॼु जी अख़बार बि बाबा चाचा तव्हांजे हथ में मिठाई बि ऐं अख़बार अॻे जाने बजी न्याणी असांजी न्याणी नाले मूंखे ख़बर हुई अॼु 9 तारीख़ अख़बार मां ऐं मिठाई हिनजे करे जो मूंखे यकीन आहे त असांजी न्याणी ज़रूरु पास थी है ही हाथ एक बन जाए चाचा जाने पर तव्हां वटि तव्हांजी न्याणी जो नंबर वग़ैरह हूंदो आई नंबर या तो में नंबर ही न तो मिले काथे रखो ही साडा नंबर ऐसे ही काथे रखो होंगे आपकी बातचीत में ॾिसां बाबा हाँ भाई ये दे पियो बाबा ये पिया नंबर हाँ ये है नंबर जो को मुझे न्याणी पाण पंहिंजे हथनि खां लिखी ॾिनो आहे हाँ वाह सीट नंबर 009230
रानी भी जाने रोल नंबर 009009230 रानी भी जाने चाचा मुबारक हुजेव तव्हांजी न्याणी इम्तिहान पास करे वतो आ मुबारक मुबारक है अब्बा लालचंद को का लख अदा कर दियो तो फिर किसी नहीं क्या हुआ सदा युसुफ मां कितना भी पुत्र केर कुछ किलो अजी मुझी रापेल मुकाबले जो इम्तिहान जो पास करे वा तवा इजाजत दियो तमा घुमा नता मुझे अंदर जो संतान काटी थियो न चाचा रुगो तू न हे असां सभु तोसां गॾु नचंदासीं ॻाईंदासीं ख़ुशी कंदासीं न न तव्हां न छॾो अॼु मां पंहिंजी राबेल जी कामयाबी जी ख़ुशीअ में मां ई न कंदुसि मां ई ॻाईंदुसि हा दादा तू ही न कर छोजो ऐसे जाने बुझी न्याणी रानी तुझी राबेल ही आई हाँ तो न कर दियो तो न तू ही न राबेल इम्तिहान पास किया मुकाबले जो अब मां ही न कर इजाजत दो हेलो हेलो पुत्र मुझे आपे लगी खुशी का होगा अरे तो अजी मुझी राबेल इम्तिहान पास किया मुकाबले जो उनकी खुशी में खून था अजी मुझी यानी इम्तिहान पास किया हाँ बिल्कुल सलीमा कैसे बच्चा खाओ बाबा खाओ बाबा अजी मुझी राबेल सबसे नंबर अब कहा हाँ छोटा पुत्र तू नहीं राबेल जी क्या वही हाँ पुत्र कौन है हिकिड़ो ॿियो बि अचे बाबू तेरे मिला पुत्र जी बाबा पुत्र न हाँ हाँ बाबू तो संशील चलो बाबा चलो बाबे जो चवण हिकिड़ो वञी कई हा वाइदो थो करे वाइदो वो महिरबानी करे तोखे बाबो चयो आहे न अॼु ही कमु मुंहिंजो आख़िरी आहे
तो सां वाइदो अॼु खां पोइ ही कमु ख़तमु वरी ग़लति कमु कॾहिं न कजे न कंदो वाइदो वाइदो ठीकु आहे चओ साहब हाँ हाँ बिल्कुल वाह मुंहिंजा मौला वाह वाह तुंहिंजा रंग अॼु त माहौल ईअं लॻो पियो आहे ॼण हिते सभु असां हिक ॿिए जा सॻा वठूं अदा जाने थो हाणे खेर सां तुंहिंजी न्याणी आहे न्याणी थी हा हुनखे उथारण जे लाइ बि कुझु सुठो थिए हा असांजे पूरे ख़ानदान में मूं न्याणी बराबरि को बि कोन्हे हाणे जिथे मुंहिंजी न्याणी चवंदी मां गुस्से आहे हा दा बाक़ी कंहिं अनपढ़ जे हवाले कोन कंदो बिल्कुलु अदा बिल्कुलु हाणे मां वापसि न्याणी थींदी त हुनजे लाइ वर बि को पढ़ियल लिखियल कोन कंदो असांजी चाचा जाने पते न्याणीअ जे लाइ राबेल बि त थिए न न्याणी कुझु राबेल हा ज़रूर लाईंदो छा थियो भली मूंखे पकड़ी पुलिस पकड़े करी हू तो चांहि में करे वियो है न तोखे न ख़बर कीअं पई तूं बि हिते मां ॾिसी थो अचां अदा इहो त मां बि ख़बर आहे बाबा सलीम ख़ैर त आहे न तूं ठीकु त आहे न हे छा थींदो मां बिल्कुलु ठीकु आहियां हाणे इंसाफ़ ॿुधाए थो त तोखे पुलिस वारनि पकड़ियो आहे मां न मां त वाजे साम्हूं आहियां अहिड़ी ॻाल्हि त न आहे बाबा पोइ आख़िर तूं इहो कहिड़ो कमु छॾी छो नथो चाचा मां इहो कमु छॾे ॾिनो आहे इहो कमु मुंहिंजो आख़िरी कमु आहे पर इहो कमु मुंहिंजी मजबूरी आहे कॾहिं कॾहिं इहो कमु करिणो पवंदो तुंहिंजी मजबूरी पुटु चाचा मां तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधायो आहे अॼु तव्हां सां हिकु ॿी हक़ीक़त बि आहे चाचा मां को निकमो ऐं नाकारा नौजवान न आहियां पर मां पाकिस्तान जे हिकु वॾे इदारे जो वॾो अफ़सर असांजी धी थी अहिड़ी कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं कहिड़े रूप में कॾहिं कहिड़े रूप में हिन जो मतिलबु त तोखे जायदारी न कमु कंदो आहे ईअं न बा जी हा चाचा उन इदारे में जिनके पाकिस्तान जे साहसी रक़म मां सम्झां थो अदा हिन इदारे जूं फौजियूं भूतियूं आहिनि पर आख़िर इहो त ॿुधा हू पकड़ियो केरु पोइ चाचा वो एक दहशतगर्द हुई जिनके मुंह में औरत भर्ती कराया अभी वो पकड़ी पंहिंजे अंजाम ते पहुतो आहे तुमसे वॾो ऑफिसर आहे कोई मुझसे ॿुधाए तो तुम्हारी धी जेको मुक़ाबिलो कढियो आहे हुनमें केतिरी ऑफिसर आहिनि चाचा तमामु वॾी ऑफिसर आहे असांजे थाणे जे सूबेदार जेतिरी उन खां बि वॾी उन खां बि वॾी हा इहो सूबेदार त छा तव्हां ॻोल्ही ॿुधियो
सूबेदार वांगुरु डीएसपी भी तव्हांखे बि सलाम भरींदा। हाँ सच। हा चाचा। मतलब त हाणे असांजे थाणे जो मुंशी कॾहिं न कंदो? न न, इहो मुंशी वरी सुबुह शाम तव्हांजी सलामी भरींदो। चाचा जी बाबा। अॼु मां तव्हांखे हिकु ॿी हक़ीक़त थी ॿुधायां। जेकॾहिं तव्हां ऐं चाचो जाने नाराज़ न थींदो। न बाबा, मां आपा जाने थोड़ा नाराज़ थी बाबा। तू भूली जा करे बाबा। बाबा जी कुझु है, मां तव्हांखे जी छोकिरी लाइ ॿुधायो हुयो न। हा पुटु, उहा का ॿी नाहे, उहा चाचे जाने जी धीउ राणी आहे। अॼु राणी पंहिंजी मंज़िल माणे वरिती आहे। मूंखे बि बाबो ऐं ॿिया प्यारा रिश्ता मिली विया आहिनि। अॼु मौक़ो बि खलियो आहे, टाइम बि आहे। जेकॾहिं चाचे जाने खे इतराज़ न हुजे त रिश्ते जी ॻाल्हि करे वठो। हाँ पुत्र, छो न? मां ऐं असां सभु उते ॻोठ ॾींदासीं। या शहर जिते बि तुंहिंजा अज़ीज़ मित्र माइट रहंदा हुजनि, उन्हनि सां मिलंदासीं, मिली कुझु पक कंदासीं। न आख़िर न्याणी जो मामिलो आहे न। अदा मां सच थो चवां, इहा ॻाल्हि सही आहे। असां सभु हिते हिक जा पहिरियों कंदासीं, पोइ हर जॻह जांच वेंदासीं। ठीकु आहे, मूंखे को इतराज़ मूंखे इतराज़ आहे। तव्हां पाण में पक कयो त मां न्याणी खां पुछी वठां। हाँ थोड़ा ना न्याणी का पुछण भी जरूरी है। जैसे तू या पक करे वठी कोई हली इंशाल्लाह। हाँ बाबा पक करे वठो पंहिंजी न्याणी सां। हमारे भाई बारे में तो है। जगह का हमारे होटल से मुंशी जो आया, तो आगे से भी तो आया। पता के नहीं गयो, सबको मिटवाए काम करवाए। हमारे खाना में आए थे गाँव। अच्छा तो आपके आलोक के। हाँ बाबा, अजू मामी जान तमाम शहर के एक मशहूर कारोबारी इंसान जो वारिस मूं वटि पैसे जी गाॾियुनि जी काई कमी कोन हुई। मुंहिंजो कमु हो घुमण फिरण अयाशी करण। मां हुन अयाशियुनि में हेतिरो त गुम थी वियुसि जो पंहिंजे मिठड़े रब खे नाराज़ करे। ॿुधो न अथव त रब रुसे मत खसे हणे कोन अचा। ऐं हुन अयाशी में मूंखां मुंहिंजी मत खसिजी वई। हालात अहिड़ा था जो जिन फैक्ट्रियुनि जो मां मालिक हुयुमि, उन मां हिकिड़े में मूंखे पाण खे मज़दूरी करणी पई। कुझु ॾींहं मज़दूरी करण खां पोइ उतां बि मूंखे धिका ॾेई कढी हुयो। बसि पोइ अलाह जी ज़मीन हुई ऐं मां भिटकंदो रहियुसि कई साल। भिटकंदे भिटकंदे कंहिं इलाइक़े में कहिड़ो ॻोठ हुयो, कहिड़ी एरिया हुई, ख़बर कान्हे। मूं उते हिकु कुतो ॾिठो जेको चेरे खां पाणी पीअण जी करे रहियो हुयो, पर पाणी ताईं पहुची न सघियो। मूंखे उन कुते ते रहम आयो। मूं पाणी खणी उन कुते खे पीआरियो ऐं उते ई 3 ॾींहं रही पियो। 3 ॾींहंनि खां पोइ उहो कुतो गुज़ारे वियो। मूं खॾ खोटे उन कुते खे उते पीआरियो। अञा पूरे भारत जो ई हुयुसि त हिकु फ़क़ीर अलाह वारे जो उतां गुज़र जेको मूंखे पाण सां वठी पंहिंजे मुर्शिद ॾांहुं आयो। उन मुर्शिद मुंहिंजी तरबियत कई, कई मंज़िलियूं तय करायूं ऐं जॾहिं मां पची रहियुसि त मूंखे मुर्शिद साईं हुकुम कयो त पंहिंजे ॻोठ मोटी वञे ऐं हुते
पंहिंजे शहर में मज़दूरी कर ऐं अलाह वारनि जी ड्यूटी कर। उन ॾींहं खां पोइ मां हिते मोटी आयो आहियां। ॾींहं जो मज़दूरी बि कंदो आहियां ऐं अलाह वारनि जी ड्यूटी बि कंदो। इहा आहे मुंहिंजी हक़ीक़त। कंहिं लाइ सची चयो आहे त हर शख़्स कहाणी आहे, हिन जी बि कहाणी आहे, हिन जी बि कहाणी आहे, हिन जी बि कहाणी आहे। छो त हर शख़्स कहाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे।